अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माण्हुनि खे चओ त जेकॾहिं तव्हां अल्लाह सां मोहबत करो था त मुंहिंजी ताबेदारी पैरवी कयो त अल्लाह तव्हां सां मोहबत कंदो ऐं अव्हां जो ख़ताऊं माफ़ कंदो ऐं हू ॾाढो माफ़ कंदड़ ऐं निहायती रहम करण वारो आहे। चओ त अल्लाह ऐं संदसि रसूल जी अताअत करियो, हुकुम मञियो, पोइ जेकॾहिं हू अञा बि इनकार कनि ऐं मुंहुं मोड़ीनि त पोइ यकीनन अल्लाह बि काफ़िरनि सां मोहबत नथो करे। बेशक अल्लाह आदम, नूह ऐं इब्राहिम जे घराणे ऐं आले इमरान खे सारे जहान वारनि ते तरजीह ॾिनी, चूंडियो, सगोरो कयो ऐं पसंदि फरमायो ऐं रिसालत ऐं नबूअत लाइ मुंतखिब कयो। उहे हिक ॿिए जी नस्ल मां हुआ ऐं तहक़ीक़ अल्लाह सभु कुझु ॿुधंदड़ ऐं सभु कुझु ॼाणींदड़ आहे। ऐं उहो वाक़ियो यादि कर जॾहिं इमरान जी घरवारी हीअ दुआ घुरी त ए मुंहिंजा रब, जेकी मुंहिंजे पेट में आहे उहो मां बिल्कुलु आज़ाद करे सिर्फ़ तुंहिंजी ख़िदमत में नज़र थी कयां, यानी तो लाइ वक़्फ़ थी करियां, पोइ तूं मुंहिंजी तरफ़ खां इन खे क़बूल फरमाए ऐं बेशक तूं ई दुआऊं ॿुधंदड़ सभु कुझु ॼाणींदड़ आहीं। पोइ जॾहिं हुन खे ॼाणियाई त चयाईं, ए मुंहिंजा रब, मूंखे त न्याणी ॼाई आहे ऐं अल्लाह चङी तरह ॼातो थिए त जेको हिन ॼणियो हो ऐं पुट धीअ जहिड़ो न आहे ऐं मूं हुन जो नालो मरियम रखियो आहे। मां उन मरियम खे ऐं उन जे औलाद खे तड़ियल ऐं मरदूद शैतान जे फितने ऐं शर खां तुंहिंजी पनाह में थी सौंपियां। पोइ संदसि रब उन न्याणी खे ख़ुशी सां क़बूल फरमायो ऐं खेसि सुठी ऐं सुहिणी परवरिश सां पालियाईं ऐं ज़करिया अलैहिस्सलाम खे उन जो संभालींदड़ बणाईं। ऐं जॾहिं बि ज़करिया अलैहिस्सलाम उन जे यानी बीबी मरियम जी इबादत करण वारे हुजरे या महराब में ईंदो हो त वटसि कुझु न कुझु खाइण पीअण जो सामान, अण मुदायता मेवा वग़ैरह ॾिसंदो हो। नेठि हिकु भेरो खयांसि पुछाईं, ए मरियम, ही रिज़्क तो वटि किथां आयो आहे? मरियम जवाब ॾिनो, इहो अल्लाह जी तरफ़ां खां आहे। बेशक अल्लाह जंहिंखे वणेसि तंहिंखे बेहिसाब रिज़्क अता फरमाए थो। उहो ॿुधी ऐं ॾिसी उते ज़करिया अलैहिस्सलाम पंहिंजे रब खे पुकारियो ऐं दुआ घुरी त ए मुंहिंजा रब, मूंखे पाण वटां नेक औलाद अता फरमाए, बेशक तूं ई दुआ ॿुधंदड़ आहीं। पोइ जॾहिं हुन हुजरे में नमाज़ बीठे पढ़ी त मलाइकनि खेसि आवाज़ ॾिनो त बेशक अल्लाह तोखे यहया अलैहिस्सलाम जी ख़ुशख़बरी बशारत ॾे थो, जेको अल्लाह जी हिकु फरमान यानी हज़रत ईसा जी नबूअत जी तस्दीक कंदड़ ऐं सरदार, दुनिया जी लज़्ज़तुनि ऐं नफ़सानी ख़्वाहिशनि खां परे रहंदड़, पाक दामन ऐं साले बाननि मां हिकु नबी हूंदो। ही ॿुधी ज़करिया अलैहिस्सलाम चयो त ए मुंहिंजा रब, भला मूंखे पुटु कीअं थींदो जॾहिं त मां पीरसन कुराड़ो थी चुको आहियां ऐं मुंहिंजी ज़ाल सिंढ आहे। मलाइकनि चयो, बेशक ईअं ई थियणो आहे, अल्लाह ताला जेके चाहींदो आहे सो कंदो आहे। ज़करिया अलैहिस्सलाम चयो त ए मुंहिंजा रब, पोइ मूं लाइ का निशानी मुक़रर फरमाए। अल्लाह फरमायो, तुंहिंजे लाइ निशानी उहा आहे त पोइ तूं लॻातार 3 ॾींहं माण्हुनि सां सवाइ इशारनि जे ॻाल्हाए न सघंदे। तंहिं करे ए ज़करिया अलैहिस्सलाम, हाणे तो पंहिंजे रब खे ख़ूब यादि कर ऐं सांझे ऐं सुबुह संदसि तस्बीह कंदो रह।